आज ऑडियंस में जोश न थो नजर, जोश नजर आना चाहिए। हाँ इन ॿारनि में भी जोश नजर अचण घुरिजे। तालिया। असांजे प्यारे प्यारे हाज़रीन के, प्यारे प्यारे नाज़रीन के मुझे तरफा, मुझी टीम जे तरफा, KTN जे तरफा अस्सलामु अलैकुम। केड़ा हाल आहिनि सभिनि जा? आवाज आनी चाहिए, आवाज नहीं तो मुझे मज़ो को नहीं तो तवा। कैसे हैं सब? चलो ठीक आयूं, ठीक आयूं। अजा तेज आवाज। किया आयो सभई? मां भी ठीक आया, ठीक आया। हालांकि आपने मुझसे पूछा नहीं, मैंने बता दिया। बिल्कुल असां भी खुश आयूं, ताजे सामू आयूं मुस्कुराहटुन सां गड। वेलकम कंदासीं असां जे हाज़रीन नाज़रीन के सां जे शो हो जमालो में। तो भाई एक दफ़ा पंहिंजे लाइ भरपूर ताड़ी वजाए छॾियो। अज जे शो के भी असां यादगार बणाईंदासीं। छो जो अज जो असांजो जेको शो आहे उहो स्पेशल शो आहे। स्पेशल वो ताकि बिल्कुल बुधाईंदासीं त स्पेशल शो छो आहे जो असांजो असांजे माशरे में हिकिड़ो हिस्सो आहे, हिकिड़ो तबको आहे जेको पूरो साल मेहनत कंदो आहे, ॾींहुं राति मेहनत कंदो आहे। उन्हनि जे करे असां ताईं अटो, चावर, खंड, दाल पहुचंदा आहिनि ऐं रोज़मर्रा जूं शयूं जेके असां इस्तेमालु कंदा आहियूं उन्हनि जे करे असां ताईं पहुचंदा आहिनि। पर उन्हनि खे यादि न कयो वेंदो आहे, उन्हनि जी महिनतुनि खे साराहियो न वेंदो आहे। जी बिल्कुलु मां ॻाल्हि पोइ कयां असांजे मुल्क जे हारियुनि जी, असांजे मुल्क जे किसान जी। अॼु जो असांजो शो बि जेको आहे त किसान डे जो स्पेशल शो आहे। असांजे मुल्क जो जेको हारी आहे उहो पूरा 12 महीना ॾींहुं राति महिनत थो करे, हर सिचुएशन खे मुंहुं थो ॾे। कहिड़ियूं बि वेदर कंडीशन्स आहिनि, चाहे तूफ़ान हुजे, चाहे सैलाब हुजे, हुननि खे मुंहुं थो ॾे। हुननि जे करे न सिर्फ़ पाकिस्तान में पर असांजे एक्सपोर्ट में भी उन्हनि जो वॾो किरदारु आहे। पर असांखे मिली करे उन्हनि खे अप्रीशिएट करणु घुरिजे, उन्हनि जी महिनतुनि खे अप्रीशिएट करणु घुरिजे। ऐं उन सां गॾो गॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फातिमा फर्टिलाइज़र्स 2019 खां किसान डे सेलिब्रेट करे रहिया आहिनि। ऐं इहो जेको इनिशिएटिव आहे किसान डे जो, इहो बि उन्हनि स्टार्ट कयो आहे फातिमा फर्टिलाइज़र। त 18 दिसंबर ते हर साल असां हिन ॾींहं खे सेलिब्रेट कंदा आहियूं। अॼु बि असां मिली करे पंहिंजे किसान भाउर, असांजा जेके हारी भाउर आहिनि, हुननि खे ख़राज तहसीन पेश कंदासीं। त मां चाहींदुमि हिकु दफ़ो असांजे किसान भाउरनि लाइ, हारियुनि जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि। अॼु जो असांजो जेको शो आहे उहो असांजे हारियुनि भाउरनि जे नाम आहे सरसब्ज़ किसान सरसब्ज़ पाकिस्तान। चले जी ता जल्दी 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 ॾियो। पहिरीं असां ही पढ़ी वठूं। अॼु जे असांजे शो में असां सां ताउन कयो आहे एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट इन होम अप्लायंसेस, बट स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। QNN फ्लेवर्स मेकिंग मदर्स हैप्पी। QNN फ्लेवर्स दे रहा है हो जमालो गेम शो के तमाम व्यूअर्स के लिए बेहतरीन डिस्काउंट ऑफर। QNN फ्लेवर्स की वेबसाइट पे जाएं www.qnnflavors.pk और यूज करें ये कूपन कोड HJO और पाएं बेहतरीन डिस्काउंट। उनके साथ गड फ्रूट नेशन बाय इफ्तिखार अहमद एंड को। हम हैं बागबान। लश फ्रूट ड्रिंक्स 7 यूनिक और मजेदार फ्लेवर्स में आता है, जिसमें गावा, एप्पल, मैंगो ऐप, मस्ती, पंच, लेमनिस्तान और पीच शामिल हैं। मैंगो ऐप में आपको सेब और आम का एक बेहतरीन कॉम्बिनेशन मिलता है, जबकि लेमनिस्तान का टेस्ट अलग और लज्जत भरा है क्योंकि इसमें हिमालयन सॉल्ट्स भी मिलाई जाती है। लश फ्रूट ड्रिंक्स तो फिर हो जाए लश। उन सां गॾो गॾु असां सां ताउन कयो आहे ABC Juice by Fruit Nation. ABC Juice by Fruit Nation has 100% fruit content. It is a blend of apples, beetroots and carrots. It is an instant dose of healthy energy to detox your system. Pakistan's #1 ABC Juice by Fruit Nation. No artificial colors, no added sugar, no preservatives. Perfect for health conscious people. हम तुम चॉकलेट पान मसाला बे साथ तावन कयो आहे। हम तुम बस और कोई नहीं,
हम तुम चॉकलेट पान मसाला बाय गोल्डन फूड्स। उन सां गॾु अगरि असां ही ट्रिंगो स्नैक्स अब ट्राई करो ट्रिंगो बाय गोल्डन फूड्स। उन सां गॾु अगरि नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का, मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंडन, नेवी फोर्स वॉचेस पाकिस्तान सां गॾु आहे, ओरिजिनल नेवी फोर्स वॉच स्टोर बाय नेवी फोर्स वॉचेस एट चीप प्राइस। अभी वेबसाइट विजिट करें www.navyforcewatches.pk और पाएं स्पेशल डिस्काउंट। फार्स इंटरनेशनल बेसां सां गॾु आहिनि द मैजिक ऑफ हैप्पी बेबी बाय फार्स इंटरनेशनल। बॉडी सॉल कॉस्मेटिक, बॉडी सॉल लाया आपके लिए 4 डिफरेंट फ्रेग्रेंस में हैंड वॉश, जिसको इस्तेमाल करके अपने हाथ को रखें सॉफ्ट और जर्म से फ्री। कनेक्शन टू द ब्यूटी वर्ल्ड बाय द हाउस ऑफ केमिकल्स। पांडा केमिकल्स में सां गॾु आहे पांडा लिक्विड डिटर्जेंट, सफाई और हिफाजत साथ साथ। उन सां गॾोगॾु कुंदन लॉजिस, कुंदन नालो आहे हिकु आला क़िस्म जे निज सोन जो। कुंदन लॉजिस शिकारपुर में जेको सखर शहर का 20 मिनटन जी ड्राइव ते जैकबाबाद बाईपास ते शाही रिहाइश, बेहतरीन 5 स्टार सहूलतुनि सां आरास्ता, बेहतरीन होटल जिते अवां खे मिले फैमिली एनवायरनमेंट ऐं मज़ेदार खाधनि जी तमामु घणी वैरायटी, आरामदेह रिहाइश, आला मयार, मेहमान नवाज़ी जो मरकज़। नालो ज़रूर यादि रखिजो, कुंदन लॉजिस। ऐसा अगर है मोगलिया निम्को थोड़ा सा नमकीन हो जाए, क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ। आई न्यू एरा ज्वेलर्स, न्यू एरा ज्वेलर्स pioneers since 1964. New era with experience of decades is serving all over Pakistan with prestigious values and record. So हिक दफ़ो असांजे स्पॉन्सर्स जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि। यस, ऐं अॼु यकीन मञो असांजी ऑडियंस लिमिटेड आहे, पर जोश मूंखे घणो नज़र पियो अचे ऑडियंस में। ऐं जोश जॾहिं घणो हूंदो आहे चवंदा आहिनि 2 त 12, असां 12 24 38 मिली करे धूम मचाईंदासीं भई, ताड़ियूं थी वञनि हिकु दफ़ो वीर असांजे शो जे लाइ पंहिंजे लाइ। ऐं हाणे जीअं त असां ॻाल्हि कईसीं त किसान डे सेलिब्रेट करे रहिया आहियूं, ऐं हर 18 डिसंबर ते फातिमा फर्टिलाइज़र हिन ॾींहं खे सेलिब्रेट कंदो आहे। त हिन 18 डिसंबर ते असां हिन ॾींहं खे सेलिब्रेट कंदासीं, पर असां कुझु पंहिंजे हारी भाउरनि जे लाइ लाइन्स लिखियूं आहिनि कुझु गाने जी शिकल में, त असां गॾिजी करे उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कंदासीं। तव्हांजी ताड़ुनि सां असां स्टार्ट कंदासीं। ऐं हिन सॉन्ग में बच्चा पार्टी ऐसे करेगी, हाँ ऐसे करेंगे ऐसे। जी शोभी भाई, ये असांजी सिर्फ़ 10 मिनटनि जी महिनत आहे। हाँ शोभी भाई, हेलो। ऐसे दिल खोल के असांजे हारिन भाउरनि जे लाइ उन्हनि खे डेडिकेट कंदासीं ही लाइनूं जेके असांजे लाइ एतिरो कुझु कनि था। सजो साल जेके ॾींहं राति कम कनि, हर सैलाबन ऐं तूफ़ाननि खे मुंहुं ॾियनि। सजो साल जेके ॾींहं राति कम कनि, हर सैलाबन ऐं तूफ़ाननि खे मुंहुं ॾियनि। असां हारिन खे सलाम पेश था कयूं, असां हारिन खे सलाम पेश था कयूं। हुननि जी महिनत खे सलाम पेश था कयूं, असां हारिन खे सलाम पेश था कयूं, असां हारिन खे सलाम पेश था कयूं, असां हारिन खे सलाम पेश था कयूं। हाथ सबके ऊपर, बच्चों के भी ऊपर, तव्हांजा बि हथ मथे। अॼु जो स्पेशल शो आहे असांजे भाउरनि जे नाव, असांजे भाउरनि हारिन जे नाव, द किसान डे सेलिब्रेशन। असां दाल चावर खाऊं, असां अटो खंड खाऊं, उन्हनि जी मेहनतुनि जे करे भाॼियूं भुतियूं असां खाऊं। सजो साल जेके ॾींहं राति कम कनि, हर सैलाबन ऐं तूफ़ाननि खे मुंहुं ॾियनि।
असां हारनि खे सलाम पेश था कयूं, असां हारनि खे सलाम पेश था कयूं, उन्हनि जी महिनत खे सलाम पेश था कयूं, असां हारनि खे सलाम पेश था कयूं, असां हारनि खे सलाम पेश था कयूं, असां हारनि खे सलाम पेश था कयूं। ना 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 फातिमा फर्टिलाइज़र जी सां ॻाल्हि कईसीं त असां मिलजी करे ही कदम खयों। जीअं असांजे मुआशरे में ॿिया शोबा आहिनि, जीअं उस्ताद थी वियो, बैंकार थी वियो, डॉक्टर्स थी विया, इंजीनियर थी विया, जीअं उन्हनि खे राइट्स मिलनि था, इज़तूं मिलनि थियूं, उअं ई असांजे हारी भाउरनि खे बि इज़तूं ॾिनियूं वञनि, उन्हनि खे बि उअं ई राइट्स ॾिना वञनि, ऐं असां उन्हनि सां गॾु आहियूं, असां गॾिजी करे जेको आहे त हीउ कदम खणंदासीं। हिकु दफ़ो लास्ट में ॿीहर चाहींदुमि उन्हनि जे लाइ भरपूर तारीफ़ थी वञे। हाणे असां पंहिंजी गेम्स जी तरफ़ वधंदासीं ऐं असांजो जेको पहिरियों सेगमेंट आहे उहो सेगमेंट आहे लूडे वारो, जेको आहे QNN फ्लेवर्स जे ताउन सां। QNN फ्लेवर्स मेकिंग मदर्स हैप्पी, QNN फ्लेवर दे रहा है हो जमालो। गेम शो के तमाम व्यूवर्स के लिए बेहतरीन डिस्काउंट ऑफर। QNN फ्लेवर्स की वेबसाइट पे जाएं www.qnnflavors.pk और यूज करें ये कूपन कोड HJO और पाएं बेहतरीन डिस्काउंट। सो असांजो सेगमेंट आहे लूडो वारो, जिसमें हमारी बहनें आएंगी और पार्टिसिपेट करेंगी। त 3 अदद असांखे भेणियूं घुरजनि। अदी अचो, तव्हां अचो, मुंहिंजी भेण आई, अदी तव्हां बि अचो मुंहिंजी भेण। लास्ट भेण असांखे घुर्जे हिन सेगमेंट जे लाइ, जेको आहे QNN फ्लेवर्स जे ताउन सां मेकिंग मदर्स हैप्पी। मेरी बहन आप आ जाएं। सो बहनों के लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए। पार्टिसिपेंट्स अची चुका आहिनि एंड लेट्स प्ले गेम्स विद देम। ओके जी, जल्दी सां डाइस खणी ईंदा, जल्दी 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 जल्दी। ओके जी, ता भेणियूं अची चुकियूं आहिनि। लास्ट भेण केॾां वई जेका अचे पई? लास्ट भेण असांजी थर्ड वन, जल्दी जल्दी उहा बि अची वञे। सरसब्ज किसान, सरसब्ज पाकिस्तान। चले जी, भेण अची चुकी आहे। QNN फ्लेवर्स जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे। सभ खां पहिरियों असां भेण खे चवंदासीं, अदी तव्हां अॻियां अचो, माइक ॾींदा भेण खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो मुंहिंजी भेण जो? रशीदा भेण सां गॾु आहे। किथां आया आहियो भेण रशीदा? कराची। कराची खां ई आहियो, ठीकु आहे। गेम जी त तव्हांखे ख़बर हूंदी। टिनी भेणुनि खे असां ॾींदासीं 3 चांसेस। आपको ऐश करके इस डाइस को फेंकना है। मां तव्हांजूं पॉइंट्स लिखंदो वेंदुसि। लास्ट में जंहिं भेण जो सभ खां हाईएस्ट पॉइंट्स हूंदियूं उहा ई हूंदी विनर, ऐं उन सां गॾु वेंदो स्पेशल गिफ्ट जेको आहे QNN फ्लेवर्स जो मेकिंग मदर्स हैप्पी। मुंहिंजी भेण, तव्हांजो फर्स्ट चांस आहे एंड हियर यू गो। चले जी, ये 2 आए, 2 पॉइंट्स जी। only 1 point। अच्छा, विच ते अगेन भेण रशीदा सां गॾाई। अगेन 1। भेण अॼु छा खाई आई आई? अॼु सां लक साथ नथो ॾे। नेक्स्ट असांजी भेण, आप आ जाए मेरी बहन। QNN फ्लेवर्स मेकिंग मदर्स हैप्पी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुंहिंजी भेण जो? ज़ारा। ज़ारा भेण ज़ारा सां गॾु आहे फ्रॉम कराची। चैलेंज ऑल द बेस्ट टू यू टू। ही आहे तव्हांजो फर्स्ट चांस एंड हियर यू गो। ओ भाई 6 तालियां। एडी कंजूसी छो ताड़न में? तालियों में कभी भी कंजूसी नहीं दिखाते बाबा, छो तो उन सां ॿिए खे हौसला अफ़ज़ाई मिलंदी आहे, हा न? जेको तव्हां न चाहींदा आहियो ओ फिटी करे छॾियो, मूंखे ॿुधायो त सही। चले जी, ॾेई था छॾियूं 6। लास्ट मुंहिंजी भेण जो चांस आहे 1। चले जी, गुड, नॉट बैड। लास्ट भेण सां गॾु आहे
हो जमालो ते गेम भी खेडन पियो कुछ खाई करे एंजॉय भी कन थियूं छा पिया खाओ चिंगम वगैरह है अच्छा केड़ा हाल भेण ठीक है नालो तांजो ज़ीनत अदा ज़ीनत ज़ीनत सां गडाहिन चले तमाम भी कराची खां ओके भेण ज़ीनत ऑल द बेस्ट Q&N फ्लेवर्स मेकिंग मदर्स हैप्पी 3 पॉइंट्स चलें जी तांजो सेकंड चांस Oh, again. भेण ज़ीनत सां गडाइन 3 पॉइंट्स अगेन 3 लास्ट चांस तांजो छक्को वाह शोभी भाई ऐं हाणे असां काउंट कंदासीं बच्चा पार्टी करे काउंट चले जी 2 and 1 3 and 1 त भेण रशीदा जूं 4 पॉइंट्स आहिनि हुन खां पोइ अदी ज़ारा 6 and 6 12 and 1 13 पॉइंट्स वेरी गुड लास्ट भेण ज़ीनत सां गॾु आहिनि 3 and 3 6 and 6 त अॼु जो विनर केरु आहे अॼु जो विनर केरु आहे अदी ज़ारा बहुत सारी तालियां होनी चाहिए इनके लिए तव्हां विन करे चुका आहियो ही Q&N फ्लेवर्स जा गिफ्ट वेंदा तव्हां सां गॾु मेकिंग मदर्स हैप्पी ये देखें ये भी मदर हैप्पी जा रही है बहुत सारी तालियां होनी चाहिए इनके लिए आखे जी वेल डन ऐं हिते असांजो ही सेगमेंट पहुचे वठो पंहिंजी पुॼाणी ते ऐं अची वञो असां तव्हां ॾे बि पाण खे सेट करे अगरि तव्हां बि असांजे शो खे ईअं इंजॉय करणु चाहियो था न बाबा मां ॿुधायांव थो लाइव अचण में मज़ो ई पंहिंजो अथव लाइव हिते अची इंजॉय करण में मज़ो ई पंहिंजो अथव देर न कयो तव्हां बि रजिस्ट्रेशन करायो फटाफट फ्री असांजी रजिस्ट्रेशन आहे काई फीस न आहे सिर्फ़ु तव्हांखे कॉल करणी आहे या मैसेज करिणो आहे तव्हांजी बुकिंग थी वेंदी बाबा ओके जुम्मो छंछरु आचर असां लाइव हूंदा आहियूं ही सभु गिफ्ट तव्हांजे लाइ ऑल राइट सो नेक्स्ट असां सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं ओके त सिंगिंग जो असांजो सेगमेंट आहे बाथरूम सिंगिंग ऐं फ्रूट नेशन जे ताउन सां आहे ABC Juice by Fruit Nation. ABC Juice by Fruit Nation has 100% fruit content. It is a blend of apples, beetroots and carrots. It is an instant dose of healthy energy to detox your system. Pakistan's #1 ABC Juice by Fruit Nation. No artificial colors, no added sugar, no preservatives. Perfect for health conscious people. चलें जी अच्छी था वञूं असां भाई भी आ सकते हैं बहनियों भी अची सघनि थियूं बाथरूम सिंगिंग में अदा अचो तव्हां अचो हेॾो हेठि छो वांगुरु हीअं सीनो ताने मथे कयो हथ चले तव्हां बि अचो अदी आ जाए मेरी बहन अदा तव्हां बि अचो जी अचो 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 वेलकम 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 ॿियो केरु ईंदो सिंगिंग में अमा तव्हां बि अचो चले जी त 4 पार्टिसिपेंट्स खे असां सिलेक्ट कयो आहे बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में अचो 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 चले जी अम्मा सिंगिंग में न अचणु चाहींदी और कोई बहन बी काई भेण जेका सिंगिंग में अचणु चाहे अदरवाइज असां स्टार्ट कंदासीं पंहिंजे हिन पार्टिसिपेंट सां जी ABC जूस बाय फ्रूट नेशन ओके एक दूसरे को देख रहे हैं पाण खे था ॾिसो वो तो वैसे भी देख रहे थे ओके लेट्स गो एंड जी हथ मथे थियो आहे भेण ओके अदी तव्हां हथ मथे कयो न हाथ मथे कयो या मेहंदी जी डिजाइन दिखाई मुझे अचो 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 बहुत सारी तालियां बहन के लिए ABC जूस बाय फ्रूट नेशन जे ताउन सां असांजो आहे ही सेगमेंट ॿ भेणियूं ॿ भाउरा ॾिसंदासीं मल केर थो मारे ऐं तव्हां कंदा आहियो जज सही से सुनिएगा जो अच्छा गाएगा उन जे लाइ ये मतलब तालियां बजेंगी सो लेट्स बिगिन दिस सेगमेंट ना ऐसे क्यों बोल रही है ये पहले ना ये आएंगे ना अच्छो अच्छो मुझी बहन अच्छो माइक नी दादी के अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो मुझी बहन जो सुमेरा 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 कितना है सुमेरा बहन कराची का वैसे घर में गुनगुनाईंदा आयो घर में जॾहिं भिंडियूं कटंदा आयो गुनगुनाईंदा आयो जॾहिं आलू छिलंदा आयो गुनगुनाईंदा आयो जॾहिं चावरनि जो लूण टेस्ट कंदा तॾहिं गुनगुनाईंदा आयो हा न चले जी घर में तो सब गुनगुनाईंदा आहिनि तॾहिं त बाथरूम सिंगिंग जो असांजो सेगमेंट आहे छा पिया ॿुधायो असांखे पाकिस्तानी गानो सिंधी उर्दू सराइकी जेको बि जी जी
सनम सोहणो जैसा की माइक थोड़ो क्लोज पियण वारा किथे मुड़ंदा ओ सनम सोहणो वाह भाई जैसा की पियण वारा किथे मुड़ंदा पिरियां जे प्यार जी खुशबू पिरियां जे प्यार जी Very good. खुशबू पियण वारा किथे मुड़ंदा ओ सनम सोहणो वेरी गुड बहुत सारी तालियां बहन के लिए मां समझो भेण लाइ छा गाईंदी पर तव्हां त वाकई में ॾाढो सुठो गायो रियली नाइस रियली लव्ड योर सिंगिंग त भा वरी मतलब ही छा मसलो छा यार हाँ तो मूंखे त तव्हां था लॻो अचो 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 ऐसे नहीं भाई लाइव शो चल रहा है नहीं नहीं होस्ट आप मैं हूँ उस भाई को जबरदस्त ला रहे हैं आप नहीं यहाँ पे सिस्टम में जो दूसरों के लिए कहता है हम उसी के लिए खड्डा खोदते हैं वो खुद उसी में चला जाता है। अस्सलाम वालेकुम मुजा भा वालेकुम सलाम नालो भा जो शाहिद हुसैन फ्रॉम कंडियारो। अच्छा मूंखे इहो ॿुधायो तव्हां घबरायो छो पिया अचण खां पहले उसका टैलेंट देखते हैं नहीं पहले उसका क्यों पहले आप अपना टैलेंट दिखाएं चलें जी देखते हैं आपका टैलेंट हम देखते हैं क्या सुना रहे हैं हमें डेडिकेट मैं अपने मासात को करूंगा जी मासात के डेडिकेट करना कंहिंखे डेडिकेट कंदो मासात मां सिंधी तो ॻाल्हाए तो उर्दू में जवाब तो नहीं मां उर्दू तो ॻाल्हाए तो सिंधी में जवाब तो नहीं अबे सराइकी में बात कराने को आंदी है सराइकी के लावण भी मैं नाले गले सी सराइकी मेरे को नहीं आंदी बे अच्छा गले निकी तो निकी 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 आंदी बे चले क्या छापया बतायो मासात के जुकान डेडिकेट करदस ओके जी पंहिंजे मासात के डेडिकेट कन पिया आदाजिन जी आयो आंगण ते आयो आंगण ते पंजा प्यारा प्यारा पैर भरे गजान पान खा मुखे परे तू रात रही वंजा मुझे करे अजो की रात रही पत मुझे दिल थी घुरे ओ मुझे दिल थी घुरे जानी पोए केर जिए केर मरे ओ थी न परे संग मर मर जो बदन सनड़िग छी अथेरा नरम संग मर मर जो बदन सनड़िग छी हथेड़ा नरम तुझे मासूम अदा जाजो मुदा भा हल 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 हिकिड़ो मिनट भला गायो न भला मूंखे किथे ॻाल्हाइण न भला ही तव्हां पंहिंजे मासात खे डेडिकेट कयो न न मूंखे यार न न ॿुधाए न यार मूंखे पंहिंजे मासात खे डेडिकेट कयो ऐं हिननि जे मासात जो जेको बदन आहे उहो संगे मर मरियो अथव हा एनीवेज़ ॾाढो सुठो यार मासात के डेडिकेट कयो उम्मीद था कयूं त तव्हांखे ॾिसी छॾियो हूंदो तव्हांजे मासात अस्सलाम वालेकुम नालो तव्हांजो सफ़ा मरवा फ्रॉम कराची आज सफ़ा मरवा क्या सुना रही हैं कच्ची डोरियां चलें जी कच्ची डोरियां 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 से मैंने तू बांध ले पक्की गला लेकिन मेरे ख्याल में आपने थोड़ा ऊपर से उठा दिया स्केल है ना हाँ ये सबके साथ यही मसला है गले का आजकल जबरदस्त वैसे बहुत अच्छा गाती हैं सफ़ा मरवा लास्ट असांजो जेको आहे ता भा वालेकुम अस्सलाम एबीसी जूस बाय फ्रूट नेशन जे ताबून था असांजो सेगमेंट है मोहम्मद अली सोलंकी किथां आयो भा असल में नौशारो फिरोज जा रिहाइश हिते कराची में आहे छा पिया ॿुधायो असांखे ऐं गानो ॿुधायूं तव्हांखे ओके हितां अची वञो फ्रंट में ऐं ही साम्हूं तव्हांजी कैमरा आहे जी जी
ला 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 हे 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 हाँ हो असल में हमको सिंगर न आया पर जेकर को विच में मिस्टेक थी वेंदी आहे त हुनखे माण्हू कंट्रोल कर सघे। को मिस्टेक तानी माफ़ आ, गलती माफ़ आ। अकेलो रहणो पवंदो आहे, गुज़ारो करणो पवंदो आहे, अकेलो रहणो पवंदो आहे, गुज़ारो करणो पवंदो आहे, खे बि मुश्किल सां मिठा मुंहुं ॼाणो पवंदो आहे, कॾहिं होटल में सुहिणो वञी वेहणो पवंदो आहे, कॾहिं दिलि बिलाइण लाइ जुअन ते वञिणो पवंदो आहे, गुज़ारो करणो पवंदो आहे, अकेलो रहणो पवंदो आहे, जुदाईअ खे बि मुश्किल सां मिठा मुंहुं ॼाणो पवंदो आहे। ला 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 हे 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 ओके हाँ माने तांजो गानो एक पासे तांजो लो 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 वो एक पासे हाँ अरे तां लफ्ज़ गुनगुनाया अकेलो रोणो पवंदो आहे अरे तां के ॾिसी लॻो त पूरी ज़िंदगी अकेला ही रहिया हूंदव। अमूमन आहे कोई साथी आहे जीवन साथी आहे कोई? जी ऐं शादीशुदा आहियां ऐं माशाल्लाह हिकु पुटु 5 न्याणियूं आहिनि। अच्छा पोइ बि अकेलो रहणो पवंदो आहे। चाहे त आउं नंढड़ो आर्टिस्ट बि आहियां ऐं डायरेक्टर बि आहियां ऐं 2-3 फिल्मुनि में कमु करे चुको आहियां पर नए माहौल ऐं एतिरे हक़ीक़त में धड़क न हुजणु खपे पर फर्स्ट टाइम तव्हां सां मिलिया इन करे थोरो न बिल्कुलु थींदो आहे फर्स्ट टाइम तव्हां जंहिं बि प्लेटफॉर्म ते वेंदा आहियो थोरो घणो थी वेंदो आहे पर इहो आहे त तव्हांजी जॉलीनेस ॾिसी ॾाढो मज़ो आहे जॾहिं तव्हां ला 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 कयो ऐं दिलि तव्हांजी माशाल्लाह जवाना पाण बि जवान आहियो तव्हां एनीवेज़ हाणे ऑडियंस फ़ैसिलो कंदी त कंहिंजे गाने हुननि खे एंटरटेन कयो ठीकु आहे त पोइ तव्हांखे असां स्टार्ट कंदासीं जंहिंखे लॻे थो त अदा सुठो ॻायो आपकी तालियां बताएंगे। ओके नॉट बैड बहुत सारी तालियां। अदा तव्हां अचो जंहिंखे लॻे थो संगे मर मर जो बदन मासा थियो ओके आचो सफ़ा मरवा जिनको लगता है इन्होंने अच्छा गाया ओके अदी तव्हां अचो जंहिंखे लॻे थो भेण सुठो गायो एक मिनट अब 2 में कंफ्यूजन हो रही है आप आ जाएं जंहिंखे लॻे थो अदी सुठो गायो आहे ओके ये साइड स्पेशली इन्हीं की फैमिली है ना अचो जंहिंखे लॻे थो भाउ सुठो गायो आहे इन पे थोड़ी सी ज्यादा बज रही है क्या कर सकते हैं। तो अदा कॉन्ग्रेचुलेशन तव्हां विन करे चुका आहियो। असां जे इन सेगमेंट जो विनर आहे ही भा थैंक यू वेरी मच ही IBC जूस बाय फ्रूट नेशन तव्हां सां गॾु थैंक यू ऑल ऑफ यू। पर उन खां पोइ इन पे सेकंड पे तालियां बजिए इनके साथ भी गिफ्ट जाएंगे जल्दी सां हिननि खे ॾींदो ही QNN भी हिननि सां गॾु वेंदो उन सां गॾो गॾु हिननि सां बॉडी सॉल्व भी वेंदो दोनों दे दे। चलिए जी बहुत सारी तालियां इन जे लाइ आ जाते हैं सही है त भाई वक्त थियो आहे नंढड़े ब्रेक जो केना बि न वञणो आहे वरी अची बाक़ी गेम्स आहिनि अञा हलो गुलो अञा कंदासीं गेम्स अञा आहिनि गिफ्ट अञा आहिनि तो आप बताएं प्रोग्राम का नाला क्या है। आज स्पेशल किसान डे सां सेलिब्रेट करे रहिया आहियूं वैसे ओके 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 सरसब्ज किसान सरसब्ज पाकिस्तान वञो था नए ब्रेक ते तव्हां ॾिसी रहिया आहियो हो जमालो खां वॾो गेम शो सिंध जो सभ 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 खां वॾो गेम शो हो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो
back to our show हो जमालो। आई तव्हां ॾिसी रहिया आहियो किसान डे स्पेशल ट्रांसमिशन ऑन KTN सरसब्स किसान सरसब्स पाकिस्तान। त हाणे जेको असांजो सेगमेंट आहे वो उन सां ही रिलेटेड आहे। मुझे सिर्फ 2 पार्टिसिपेंट्स चाहिए, आपको और कुछ नहीं बताना। हिते अची करे किसानों के बारे में अच्छी लाइन्स बतानी है। जेके असांखे सुठियूं लाइन्स ॿुधाईंदा उहो ई विनर हूंदो असांजे हिन सेगमेंट जो। तो इसमें कोई भी आ सकता है, बहनें भी आ सकती हैं, भाई भी आ सकते हैं। जी असांजे मुल्क जा जेके हारी आहिनि, भाउर आहिनि, जेके किसान आहिनि, उन्हनि जे बारे में तव्हांखे कुझु सुठियूं लाइन्स ॿुधाइणियूं आहिनि। सो लेट्स सी के जेको सुठियूं लाइन्स ॿुधाईंदो उहो ही होंदो असांजे हिन सेगमेंट जो विनर। आप आना चाहती हैं? चले जी, आप आए मेरी बहन, तव्हां अचो। ऐं हेॾां कई भेण अचणु चाहींदी? हितां अदी, ठीक है अदी, तव्हां भी अचो। चले जी, 2 भेणुनि खे असां सिलेक्ट कयो आहे और इनके लिए पहले तो बहुत सारी तालियां होनी चाहिए। अचो मुझी भेण, अचो अचो अचो। सो फातिमा फर्टिलाइजर्स जीअं तव्हांखे ॿुधायोसीं त हर 18 दिसंबर ते किसान डे सेलिब्रेट कंदो आहे ऐं उन्हनि ही इहो इनिशिएटिव वरितो 2019 खां अॼु ताईं सिलसिलो हले पियो ऐं अॻिते बि इंशाल्लाह हलंदो रहंदो। त ही सेगमेंट आहे किसान सां रिलेटेड ही आहे, किसान डे सां रिलेटेड आहे। सो सब खां पहिरीं कहिड़ी भेण खे घुरायां? आपने क्यों बोला ऐसे? आपको बुलाऊंगा। अच्छो मुझी बहन, आप आ जाए मेरी बहन। नहीं नहीं, आपको मैंने बोला अब आप आएंगी। सरसब्स किसान सरसब्स पाकिस्तान, आ जाए मेरी बहन। जब आना है तो आना है। अच्छो आप आना चाहेंगी? आ जाएंगे। पहले तो इनके लिए तालियां। अदी के माइक ईंदा, अदी ईंदी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी हितां अची वञो, हितां। ठीक है। नालो मुझी भेण जो? जायदा असलम। किथां आया हो? कराची का। कराची का ही आया? जी जी। मैं चाहूंगा कुछ हल्का सा प्यारा सा म्यूजिक दीजिएगा। ओवर टू यू सरसब्स किसान सरसब्स पाकिस्तान। जी मुझी भेण, ही तांजी कैमरा है। अस्सलाम वालेकुम। पहले तो किसानन क्लोज कजो माइक। किसानन के सलाम घुर्जे, छो के उहुले मेहनत करे असां के हर शे दींदा आहिनि, यानी कि अनाज, चावर, मिर्चूं, बटाटा, टमाटा, हर शे असां के दींदा आहिनि। लिहाज़ा हींअर जेको किसान आहिनि मेहनत कनि पिया टमाटा ऐं मिर्चियुनि लाइ, छो के हींअर ताज़ा ताज़ा हू ॾिसी आई आहियां। मिना किसान इलाही मेहनत करे पंहिंजे ॿारनि खे पारीनि था, जंहिंजे ॿारनि लाइ कपिड़ा बि न हूंदा आहिनि, पोइ बि असांजे ॿारनि लाइ हर शइ मतिलबु नवाज़ींदा आहिनि। जेके किसान आहिनि ॿार ॾाढा मेहनत कंदा आहिनि, उन्हनि जी ज़ालूं बि मेहनत कंदियूं आहिनि, उन्हनि जा ॿार धीरूं सभु मेहनत कंदियूं आहिनि। तंहिंजे करे किसान लाइ करे वाकई दिलि सां सलाम घुर्जे ऐं उन्हनि जी महिरबानी जेको असांखे सभु मेहनत करे ॾींदा आहिनि। मींहुं हुजे, पाणी हुजे, सैलाब हुजे, सिॼ हुजे, चंड हुजे, गर्मी हुजे, सर्दी हुजे, रमज़ान हुजे, रमज़ान जा रोज़ा रखी भी असांखे घणो कुझु ॾींदा आहिनि। पाण किसान जी धीउ आहियां। हाँ भाई जबरदस्त, बहुत सारी तालियां, खोड़ सारियूं तालियूं मुझी भेण जे लाइ। भेण जबरदस्त। अच्छा 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 अच्छा, हिकिड़ो मिनट, छा चयो तव्हां? पाण किसान जी धीउ आहियां। अच्छा, ही पाण किसान जूं धीउ आहिनि भई, न त डबल ताड़ियूं थी वञनि। त अॼु हिकु किसान हिकु हारी जी धीउ असांजे साम्हूं बीठी आहे ऐं असां पाण उन्हनि जे हक़नि लाइ ॻाल्हाए रहिया आहियूं, किसान जे हक़नि जे लाइ। हींअर असांजे बाबा जी ॿनी में टमाटा ऐं मिर्चियूं थियूं आहिनि, तंहिंजे करे जेको मूं हींअर टमाटे मिर्ची नालो वरितो। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढो ज़बरदस्त। अच्छा, उसके साथ साथ बहन क्यों वापस चली गई? बहन वापस चली गई। चले जी, आज जी असांजी विनर ही अदी आहे। खोड़ सारियूं ताड़ियूं आहिनि असां गॾो गॾु। जीअं त असां न अदी जे हथ में माइक हुजे, जीअं त असां किसान डे हारियुनि जो ॾिहाड़ो सेलिब्रेट करे रहिया आहियूं, त इहो कीअं थो थी सघे त असां हिन ॾींहं ते केक कट न कयूं? त असां वटि स्पेशल केक आहे ऐं उनखे असां गॾिजी करे कट कंदासीं। ऐं मां चाहींदुमि त भेण जेका हिन सेगमेंट जी विनर आहे हू असां सां गॾु हूंदी, असां गॾिजी करे केक कटंदासीं। सरसब्स किसान सरसब पाकिस्तान ऐं फातिमा फर्टिलाइजर्स जे ताउन सां हिन ॾींहं खे सेलिब्रेट करे रहिया आहियूं असां। ऐं हर 18 दिसंबर ते हिन ॾींहं खे सेलिब्रेट कयो वेंदो आहे। जीअं तव्हांखे ॿुधायां त 2019 खां हिन ॾींहं खे फातिमा फर्टिलाइजर सेलिब्रेट करे रहियो आहे। सो अॼु
भेण जेका असांजी विनर आहे हिन सेगमेंट जी, असां गॾिजी करे हिन केक खे कट कंदासीं। ऐं अली मां चाहींदुमि तव्हां बि अची वञो, फराज़ मां चाहींदुमि तव्हां बि अची वञो ख़ूबसूरत म्यूज़िक सां गॾोगॾु। ऐं हिन केक खे पहिरियों मां ॾेखारियां पंहिंजी ऑडियंस खे, ऐं पोइ हेॾा असां खणी ईंदासीं। हेॾा हैप्पी किसान डे जो ही असां वटि केक आहे, हिनखे ज़ूम करे ॾेखारींदा। हैप्पी किसान डे। ता हिनखे रखूं था हिते। ऐं जी छोरी मुझे भेण जे हथ में हूंदी तव्हां कट कंदो। मूं खुशगुज़ार आहियां केटियुनि वारी तरफ़ा जेको किसान खे हेतिरी इज़त ॾिनो ऐं एतिरो यादि रखियो। इंशाअल्लाह असीं वरी ईंदासीं वरी शो में। थैंक यू थैंक यू जी। मुझी भेण गॾिजी कट कंदासीं हिन केक खे जी। हैप्पी किसान डे। सरसब्ज किसान, सरसब्ज पाकिस्तान, फातिमा फर्टिलाइजर जे ताउन सां असां हिन ॾींहं खे सेलिब्रेट करे रहिया आहियूं। सभ खां पहिरियां किसान जी धीअ सां गॾु आहे, हुनजी न्याणीअ सां गॾु आहे। असां चाहींदासीं पंहिंजे हथनि सां तव्हां पंहिंजो मुंहुं मिठो कयो। थैंक यू जी, बहुत सारी तालियां इनके लिए। असां बि पंहिंजो मुंहुं मिठो कंदासीं। अचो अली ही तव्हां जे लाइ, ऐं ही केक फराज़ जे लाइ, ऐं बाक़ी केक असां पंहिंजी ऑडियंस में डिस्ट्रीब्यूट कंदासीं। भाई हैप्पी किसान डे। मां चाहींदुमि त हिनखे कट करे फराज़ ऑडियंस को ये डिस्ट्रीब्यूट करें। बहुत सारी तालियां, भाई ताड़ियूं थी वञनि। उन सां गॾो गॾु भेण सां गिफ्ट ॾींदा, जल्दी सां भेण खे गिफ्ट ॾींदा। QNN भेण सां गॾु वेंदो, बॉडी सोल भेण सां गॾु वेंदो, नेल्सन भी भेण सां गॾु वेंदो। उन सां गॾो गॾु ही बेबी गिफ्ट बॉक्स बि भेण सां गॾु वेंदो। फास्ट इंटरनेशनल। थैंक यू वेरी मच। खोड़ सारियूं ताड़ियूं। चले जी, त हाणे सां वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट की तरफ। ऐं उहो सेगमेंट आहे असांजे भाउरनि जे लाइ। तो मेरे भाइयों भंगड़े के लिए तैयार हो? भंगड़े लाइ तैयार आहियो? तव्हांखे ख़बर आहे छा ॾींदासीं तव्हांखे? असां वटि स्विस्टन जी वॉच आहे। स्विस्टन वॉच पाकिस्तान द टाइम फॉर एवरी ओकेजन। जल्दी से वॉच लेके आए, जल्दी से मुझे वॉच ॾींदा। जल्दी 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 जल्दी। चले जी, ये स्विस्टन जी खूबसूरत वॉच आहे असां सां गॾु, या उन सां गॾु वेंदी जेको असांखे ज़बरदस्त भंगड़ो ॾेखारींदो। स्विस्टन वॉच पाकिस्तान द टाइम फॉर एवरी ओकेजन। ऐं हिन जी वेबसाइट ते वञी डिस्काउंटेड प्राइसिस में तव्हां वॉचिस हासिल करे सघो था। www.swistonwatches.pk जी वेबसाइट ते। चले जी, आ जाते भाइयों की तरफ। अच्छो मुझे भा, तवा अच्छो आ जाए मेरे भाई। नहीं, ये छोटा बच्चा है, ये सफा नंढड़ो है। नो नो अदा तवा अच्छो। स्विस्टन वॉचेस पाकिस्तान जे ताउन सां असांजो आहे ही सेगमेंट। ॿियो केरु अचणु चाहींदो? अच्छो मुंहिंजा भा, अच्छो 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 मुंहिंजा भा। और अॾो अची चुको आहे पहिरियों सेगमेंट में। चले जी, बस ये ही हथ मथे थिया। नहीं, ये छोटा बच्चा है, तव्हां अचो न, ही छो अचे? हाँ, हिन ॿार खे तो मोकिली मुंहिंजा भा। ही छो भला कननि ते हथ छो? कानों पे हाथ क्यों? डांस नहीं आता? जिनको नहीं आता यहाँ पे आके सॉफ्टवेयर अपडेट करते हैं, सर डांस करते हैं। हाँ, हमारी आंखें से घूम जाती हैं। ओके जी, स्विस्टन वॉचेस पाकिस्तान जे ताउन सां कयूं था हिन सेगमेंट खे बि स्टार्ट। त शोभी भाई ज़बरदस्त हिकिड़ो भंगड़ो तव्हां तयारु कजो। जेसि ताईं मां वरी हिकु दफ़ो पुछी वठां, मथां पोइ चओ त असांखे ज़ोइब चांडे कोन घुरायो। हा, अचणु चाहींदो कोई? लास्ट तव्हां विन कोन कयो न सेगमेंट? अचो अचो मुंहिंजा भाउ, तव्हां बि अची वञो। ओके, सो 4 भाउर गॾु आहिनि ऐं कुझु आयो आहे असांजे लाइ। माइक ॾींदा भाउ खे। अदा कहिड़ा हाल आहिनि? खैर लॻ पिया। ही छा खणी आया आहियो? गजरनि जो हलवो। गजरनि जो हलवो? जी। वाह भाई, कंहिं ठाहियो आहे? हे मां ठाहियो आहे। तव्हां पाण ठाहियो आहे? जी। तव्हां शेफ आहियो? कुक आहियो? जी। चले जी, पोइ हिकिड़ो कमु था कयूं। हिन सेगमेंट शुरू थियण खां पहिरियों मां हिन खां रेसिपी पुछंदुमि। मूंखे बि पंहिंजे घर ठाहिणो आहे गजरनि जो हलवो। कीअं ठाहियो? मूंखे रेसिपी ॿुधायो हिन जी। हे खीर में ठाहियो आहे। खीर में ठाहियो आहे? कीअं खीर में ठाहियो आहे? पहले गाजर कटे करे। हाँ, गाजर कटे करे उनमें खीर विझी करे। उनमें खीर विझी करे उनके बड़कायो। उनके बड़कायो। जी। पोइ
पोन चीनी विधा यार इन ताड़ी ताड़ी तो बजायो उसने फराज ही लिकाए रखो ठीक है हिते शयूं गुम थी वेंदियूं आहिनि गुम न थियण घुरिजे स्विस एंड वॉचेस पाकिस्तान के तावन सां शो के साथ शुरू कंदासीं शोभी भाई अच्छा सा म्यूजिक लगाइएगा ऐं तव्हां हूंदा इन जा जजेस तो ऑडियंस सही से देखिएगा इन भाइयों को उम्मीद था कि जल्दी जल्दी इन्हनि पंहिंजे सॉफ्टवेयर अपडेट करे छॾियो हूंदो ऐं अॼु बि मां खे ख़बर आहे असांखे नवां नवां वर्जन्स ॾिसण वटां मिलंदा ठीक है तो हिन बाह का शुरू कंदासीं मेरे भाई आ जाए स्विस एंड वॉचेस पाकिस्तान शोभी भाई 1 2 3 on music very good वाह छोरे तूने तो महफिल लूट ली जाने मन ऐं खास करे जो आखिर वारी इन जी एनर्जी नु कमाल जी एनर्जी हुई शुरू में नॉर्मल थी वेरी एनर्जेटिक जबरदस्त व्हाट स्टेप ॾाढा सुठा स्टेप अधो मुझो हाणे अदा तैयार आयो मां भी तैयार आया शोभी भाई 1 2 3 on music नॉट बैड मुखे तो भौ पे ने छोकरा कुला न करी पवन हेठ जबरदस्त यूनिक स्टाइल यूनिक मुखे सुठो लगो स्टाइल बात छो बाहुन में सूर पे जियो छा झटका इडा है ना मुझे भा अच्छा चले जी नेक्स्ट भाषा सा गडाए शोभी भाई 1 2 3 on music या डांस हुई हाँ मुझे वो चाबी वारो गुडड़ो पे लगा चाबी हणी छॾंदा घुमंदा पिया एनीवेज मासूमाना डांस हुई आई नो बट इट वाज अच्छा मुझा भा स्विस एंड वॉचेस पाकिस्तान के तावन सां असांजो सेगमेंट है आखिरी भा सां गड है सही से देखना है 1 2 3 on music वो वाला फिर से ई बारो ओयो बड़ी इधर हो जाओ सलाम इश्क मेरी जान जरा को भूल कर लो मेरा दिल धड़का सो बुधा पे सर ताके ता भा ॾाढो भलो ऐं 3 दफ़ा मुंहिंजी फरमाइश हिननि जेको आहे न ही वारो ठमको ॾेखारियो आहे हिकु ही ॿियो हीअं ई आहे आहा 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 आहा
सो चाइनी भावरनि जेको आहे त डांस ॾेखारी हाणे असांजी ऑडियंस फ़ैसिलो कंदी त केरु आहे विनर अॼु जे हिन सेगमेंट जो। स्विस एंड वॉचेस पाकिस्तान जे ताउन सां असांजो ही सेगमेंट हुयो। तो मेरी ऑडियंस मुलाहिज़ा फरमाइएगा। सब खां पहिरियां ही भाउ जंहिंखे लॻे थो भाउ सुठो डांस कयो। ओके नॉट बैड। अदा तव्हां चो जल्दी जल्दी जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया। ओके तो सफ़ा नसीब हुई ना यार, लक ही नथी तुंहिंजो। जंहिंखे लॻे थो न रांदी कॾहिं सुठी डांस कई। ओके अदा मुंहिंजा तव्हां चो। सो रिजल्ट आहे क्लियर। भाउ अॼु जे सेगमेंट जो आहे विनर। ऐं स्विट्जरलैंड जी वॉच मुंहिंजे भाउ तव्हां सां गॾु वेंदी। हितां ही साम्हूं कैमरा आहे न, हीअ बि न ओ ई असांजे लाइ माशाल्लाह गजरनि जो हलवो बि ठाहे आयो, पंहिंजे हथनि सां ठाहे आयो। ऐं वरी असांखे रेसिपी बि ॿुधाई न। गजरुनि खे खटे खीर में विझो, उनखे उॿारे छॾियो, हलवो ठही वेंदो आहे। खंड त ॿुधाई कोन ॿुधाए राणा। हाँ ओके 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 त ही मुंहिंजो पंहिंजो ई आहे। ही ॾिसो अदा, ही स्विट्जरलैंड जी वॉच तव्हांजी थी। अॼु असांजे फ्लोर ते न वॾा स्पेशल माण्हू आया अथव। मुंहिंजी दिलि त चए थी मां घुरायां पर छा कयां, उनजी इजाज़त हुजे त मां घुरायां न। चलिए जी थैंक यू, बहुत सारी तालियां होनी चाहिए। हाँ शोभी भाई म्यूजिक बजाएगा, डांस करते जाएंगे। हाँ त हिते असांजो ही सेगमेंट भी पहुचे तो पंहिंजी पुॼाणी थिए ऐं वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़। उन खां पहिरियां वरी तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त अॼु असां किसान डे स्पेशल सेलिब्रेट करे रहिया आहियूं फातिमा फर्टिलाइज़र जे ताउन सां। सो लेट्स बिगिन द नेक्स्ट सेगमेंट। ऐं उहो आहे असांजो आख़िरी ऐं तव्हांजो फेवरेट सेगमेंट जेको आहे म्यूजिकल चेयर ससी पुनू जे ताउन सां। बाबा क्या है हमारे पास डिनर सेट आई ना अॼु? केॾा जल्दी 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 खणी जो डिनर सेट। वेयर इज द डिनर सेट? ससी पुनू जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे म्यूजिकल चेयर जो। ऐं हुननि ते अची वञो जेके असांखे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि। अगरि तव्हां बि असांजे शो खे एंजॉय करणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल कयो, मैसेज कयो। असांजी बाबा रजिस्ट्रेशन फ्री अथव। पोइ न चवजो त होस्ट डे ज़ोएब जाॾियो तव्हांखे न ॿुधायो। जुम्मो छंछर आचर 3 ॾींहं असां लाइव हूंदा आहियूं। डायरेक्ट KTN जी ऑफिस अची वञो, असां सां ही सेगमेंट्स कहिड़ो लॉ थो 2 दिनामाद विजिट कयो। जानी छा आहे यार? ओके ओबो खैर केड़ा है फराजी मुके खणे आ। चले जी भेणुनि खे मां सिलेक्ट कयां जल्दी जल्दी ऐं डिनर सेट कढां वियो। ओके ससी पुनू जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे ऐं उहे भेणियूं जंहिं अञा ताईं पार्टिसिपेट न कयो आहे, जिन्होंने अभी तक नहीं किया वो आएंगी। चली जी आप आई मेरी बहन, तव्हां वापस चले विया हुया। म्यूजिकल चेयर अदी तव्हां अचो, आप भी नहीं आई थी। मुंहिंजी भेण तव्हां भी ईंदा ऐं अदी तव्हां भी अचो, आ जाए मेरी बहन। और तव्हां अचो मुंहिंजी भेण, तव्हां ऑलरेडी अची चुका हुया। लेट्स काउंट द सिस्टर्स। हाँ अच्छा त मां असां त दिलि जी गहराई सां चवंदासीं तव्हां बि अचो असांजे हिन सेगमेंट में। ओके ईंदा चले जी अॼु असांजी हिकिड़ी महिमान आहे। मां चाहींदुमि त उहा बि असांखे जॉइन कनि पाण खे ढके करे। पोइ लास्ट में असां हिननि खे सरप्राइज़ ॾींदासीं। घुराए वठूं असां। अचो चले जी अ बिग सरप्राइज, रूबी अली विद अस। खोड़ सारी ताड़ियूं थी वञनि। अॼु रूबी अली असां गॾु आहे, असांजे सिंध जी सुपरस्टार। ऐं जॾहिं मां तारुफ़ कराईंदो आहियां, इंट्रोडक्शन मूंखे सम्झ में न ईंदो आहे मां छा चवां। मां हिनखे बहितरीन एक्ट्रेस चवां, बहितरीन होस्ट चवां, बहितरीन डायरेक्टर चवां, मॉडल चवां, छा चवां। अस्सलाम वालेकुम। माइक ऑन कंदा जल्दी सां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुल ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। तव्हां सभिनी खे अस्सलाम वालेकुम। इतनी एनर्जी। अच्छा हाने ॿीहर सलाम करो, देखिएगा कैसे जवाब दे। अस्सलाम वालेकुम। सो अस्सलाम वालेकुम व्यूअर्स जेके ॾिसनि था। अदा तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हांखे असां डेफिनेटली वेलकम त कोन चवंदासीं, छो जो तव्हां हिसो आहियो KTN जो। मुंहिंजो घर आहे KTN।
गॾु हूंदा आहियूं तव्हांजो घर आहे ऐं मूंखे यादि आहे जॾहिं मुंहिंजो फर्स्ट शो हुयो न हो जमानो मुंहिंजे पहिरें शो में बि मूंसां रूबी अली गॾु हुई मूंखे जस्ट सपोर्ट करण जे लाइ आयूं ऐं मां इहो ज़रूरु चवंदुमि त हमेशह मूंसां गॾु हिननि जी सपोर्ट रही आहे चाहे मां किथे बि हुजां ऑन स्क्रीन हुजां या मां ऑफ स्क्रीन हुजां हर जगह ते मूंखे जॾहिं जॾहिं ज़रूरत हूंदी आहे उते हमेशह इहे मुंहिंजे साम्हूं हूंदियूं आहिनि ऐं हिननि जी सपोर्ट गॾु हूंदी आहे हमेशह दा जेसिताईं ज़िंदगी आहे जान में जान आहे जॾहिं मुंहिंजे भाउ खे मुंहिंजी ज़रूरत पवंदी या केतिरे इदारे खे मुंहिंजी ज़रूरत पवंदी रूबी हिकु आवाज़ ते अची वेंदी ऐं हमेशह हिननि सां गॾु बीठी हूंदी इवन मुंहिंजी सिंध वासियुनि खे जॾहिं मुंहिंजी ज़रूरत पवंदी न आई एम विद यू गाइस आई मां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो रहां त अॼु मुंहिंजे लाइ बि वॾो सरप्राइज़ हुयो मूंखे ख़बर कोन हुई हीअ अचानक सां हिते वेठियूं मां चयो त हीअ केरु आहे तव्हांखे मास्क पातल सो रूबी अली सां गॾु आहिनि ऐं छा चवणु अच्छा पोइ सेगमेंट त डेफिनेटली गॾु ई असां कंदासीं ठीकु आहे ऐं मां कोन कंदुमि मां साइड थी वेंदुमि मां ॾाढी ड्यूटी निभाई आहे अॼु मां साइड हूंदुमि ऐं रूबी अली हिन सेगमेंट खे कंदी पर उन सां न मां उन्हनि सां गॾु खेॾंदमि यार अॼु खेॾंदा न हा अॼु तव्हां गॾु खेॾंदा एग्जैक्टली तव्हां म्यूजिकल चेयर गेम खेॾंदा गेम खेॾंदमि पर जेको बि विनर ॿिए कंहिं सां गॾु हूंदसि मां कुझु खटंदसि कोन उन्हनि जो हक़ कोन वठंदसि बट मां हीअ म्यूजिकल चेयर खेॾणु चाहियां थी इन करे त मां अंदरि आहियां ठीकु आहे अगरि लेट सपोज तव्हां विन था करे वञो त पोइ तव्हां पंहिंजी मां मर्ज़ी डोनेट ते करे सघंदमि ठीकु आहे तव्हां डोनेट जेको सेकंड नंबर ते ईंदो उन्हनि खे आउं ॾेई छॾींदसि ठीकु आहे त पहिरियां त रूबी अली जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि ऐं अॼु ऐं तव्हांखे इहो ई ॿुधाईंदा हलूं था हमेशह आर्टिस्ट ऐं जेको आम माण्हू आहे हुन में कोई फ़र्क़ु न हूंदो आहे असां ढाबनि ते बि वञूं असां हर जॻह ते वेंदा आहियूं असां पंहिंजी सिंपल लाइफ गुज़ारींदा आहियूं ऐं हीअं ई गॾु हूंदा आहियूं अॼु रूबी अली असांजूं जेके भेणूं आहिनि उहे गॾु जेको आहे हिन गेम्स खे खेॾंदियूं जेका म्यूजिकल चेयर आहे ऐं तव्हांजो बि सुठो एक्सपीरियंस थी वेंदो अॼु म्यूजिकल चेयर जो न नंढे लाइ खां वणंदी आहे म्यूजिकल चेयर नंढे लाइ खां खेॾंदा हा हा बिल्कुलु पसंदि आहे तॾहिं मूं चयोमांसि अच्छा अचूं था छो जो असां स्कूल में बि खेॾंदासीं अॼु केतिरे टाइम खां पोइ तव्हां इहा गेम था खेॾण वञो तक़रीबन जॾहिं लास्ट टाइम तव्हांजे शो में आई हुयमि जॾहिं स्टार्ट कयोसीं पाण हो जमालो तॾहिं हाणे वरी मुंहिंजे ख़्याल में 2-3 साल थी विया हा तक़रीबन ज़िंदगी जा 3 साल एतिरी स्पीडली गुज़री वई ख़बर ई न पई ऐं गेम शुरू थियण खां पहिरियां छो जो मूं वटि सुवाल इलाही आहिनि पर छा कयूं पर उहो सुवाल मां ज़रूरु पुछंदुमि छो जो असांजा जेके व्यूअर्स आहिनि जेके स्क्रीन ते असांखे ॾिसी रहिया आहिनि उहे रूबी अली खे ॾिसणु चाहिनि था अलॻि अलॻि प्रोजेक्ट्स में त मुंहिंजो सुवाल इहो आहे त रूबी अली जा हाणे अपकमिंग कहिड़ा प्रोजेक्ट्स आहिनि ऐं ऑडियंस खे कहिड़े कहिड़े किरदारनि में नज़र ईंदी मूंखे ॾिसणु चाहिनि था व्यूअर्स अगरि ॾिसणु चाहिनि था त मूंखे ॿुधाइनि छो जो मूंखे हिकु दफ़ो मूं कमेंट पढ़ियो हुयो KTN जे पेज ते 3 साल अॻु त KTN ते सिर्फ़ु रूबी अली नज़र ईंदी आहे त उन ॾींहुं मूं डिसाइड कयो त हाणे रूबी अली नज़र न ईंदी इन खां पोइ मुंहिंजो कोई प्रोजेक्ट कोन आयो ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको माण्हू पंहिंजी महिनत स्ट्रगल करे अॻिते ईंदो आहे न उहो ई नज़र ईंदो आहे रूबी अली केतिरी महिनत कई आहे उहा असांजी ऑडियंस खे बि ख़बर आहे ऐं पर्सनली असांखे बि ख़बर आहे छो जो ही तव्हांजी पूरी ज़िंदगी तव्हांजी जेको आहे त स्ट्रगल में गुज़री थी वञे तव्हां कहिड़े हालातनि खे मुंहुं ॾेई करे तव्हां अॻिते वधो था उहा जस्ट तव्हांखे ख़बर आहे ऐं वी ऑल्सो नो वेरी वेल त कहिड़ी कहिड़ी स्ट्रगल कई आहे ऐं रूबी अली डिज़र्व बि करे था हू चैनल से डिफरेंट प्रोजेक्ट्स में अचे जंहिंजी हू हक़दार आहे त असांजी ऑडियंस चाहे थी त तव्हां वरी अचो अलॻि अलॻि प्रोजेक्ट्स में अचो तव्हांखे ॾिसणु चाहे थी छो जो असां वटि नीड आहे टैलेंटेड माण्हुनि जी स्किलफुल माण्हुनि जी आई विल ट्राई अदा मां कोशिशि कंदसि मुंहिंजे मिज़ाज जे हिसाब सां मुंहिंजे हिसाब सां या अहिड़ो को प्रोजेक्ट जंहिंमें मूंखे लॻंदो त मां पब्लिक जे लाइ कोई पब्लिक सर्विस मैसेज आहे कुझु सम्झाइणी आहे कुझु सेखारणी आहे कुझु अहिड़ो आहे जेको मुंहिंजी सिंध धरती जे लाइ मुंहिंजे मारूड़नि जे लाइ मुंहिंजे माण्हुनि जे लाइ भलो आहे त मां ज़रूरु उहो प्रोजेक्ट कंदसि ऐं अगरि व्यूअर्स मूंखे ॾिसणु चाहिनि था बिल्कुलु ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां कुझु सरप्राइज़िस आहिनि जेके नथी ॿुधाए जल्दी तव्हांखे ख़बर पवंदी हुन सरप्राइज़िस जी त हाणे असां जल्दी गेम्स जी तरफ़ छो जो अदा मुंहिंजो पंहिंजो माइंड कॾहिं चेंज थी वञे मूंखे पाण खे ख़बर न आहे हू सरप्राइज़ चेंज थी वञनि मुंहिंजी वरी दिलि चवे मां पूरी ज़िंदगी कमु न कंदसि मे बि समटाइम ईअं थींदो आहे न त इंसान जी दिलि चवंदी आहे हाणे हिकिड़े कम खां हू थकिजी पियो आहे बसि हाणे हू चाहे थो त सुकून वठे ऐं सुकून खे अहिड़ी जॻह ते जिते तव्हांजी दिलि खे तव्हांजो रूह जिते पाक हुजे क्लीन हुजे त मां 2-3 साल तॾहिं कमु कोन कयो हुयो मुंहिंजी दिलि बि चाहे थोरो सुकून जे लाइ पर थी सघे थो जेके सरप्राइज़िस आहिनि उहो बि हिते अधूरा ई रहिजी वञनि छो जो अलाह साईं समटाइम असांखे डिफरेंट सरप्राइज़ ॾींदो आहे ओके सो मां इहो ई चवणु चाहींदुमि त रूबी अली असांजी ज़रूरत आहे KTN जी ज़रूरत आहे असांजे सिंधी मीडिया जी ज़रूरत आहे पूरे मुल्क जी ज़रूरत आहे असांजी ऑडियंस जी ज़रूरत आहे ऐं जल्दी तव्हां हिननि जा प्रोजेक्ट्स ॾिसंदा अचानक कॾहिं अची वेंदसि जीअं हाणे अचानक आई आहे न
सो हाणे असां गेम स्टार्ट कंदासीं। अॼु रूबी अली खे तव्हां ॾिसंदा म्यूजिकल चेयर खेॾंदे ससी पुनू जे ताउन सां आहे। ही तव्हां माइक बि वैसे रखी था सघो पाण सां गॾु, ठीकु आहे न? ठीकु आहे, हा बसि हिन ट्रेन जो हिन एक्सप्रेस जो तव्हां बि हिसो आहियो। ओके, रूल तव्हांखे पोइ बि ॿुधाए छॾियां। रूल नंबर 1 इहो आहे त चेयर खे टच न करणो आहे। रूल नंबर 2 इहो आहे त रिवर्स नाहे वेणो। अगरि तव्हां चेयर खे क्रॉस था करे वञो त घुमी करे हींअर वेणो आहे। ओके, ऐं लास्ट लास्ट इहो आहे त विच में से घुत नहीं लगानी। ज्यादातर हमारी बहनें करती हैं घुत लगाती हैं। घुत लगाइण तमाम गलत गाल है। शॉर्टकट टैलेंट जाया थी वेंदो है। शॉर्टकट, हां शॉर्टकट। ओके, सो लेट्स बिगिन। ससी पुनू जे ताउन सां असांजो ही म्यूजिकल चेयर सेगमेंट आहे। सो 1 2 3 एंड म्यूजिक। ओए बहुत सारी तालियां होनी चाहिए तव्हांजी बहनुनि जे लाइ। हथ मथे करे ससी पुनू जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे। ये चेयर खाली है। she's gone. Sorry यार। थैंक यू वेरी मच मुंहिंजी भेण, तव्हां वेही सघो था। 5 भेणियूं असां सां गॾु आहिनि, जंहिंमें रूबी अली बि असां सां गॾु आहे। आर यू रेडी? यस। ससी पुनू 1 2 3 एंड म्यूजिक। आप बैठ सकती हैं मेरी बहन। ओ 4 भेणियूं असां सां गॾु आहिनि। ससी पुनू जो असां वटि आहे डिनर सेट। सो वंस अगेन लेट्स बिगिन द म्यूजिक। 1 2 3 एंड चैलेंज। अञा ताईं तव्हांजो साथ असां सां बरक़रार आहे। यू आर प्लेइंग वेरी वेल, वेरी वेल डन, वेरी वेल डन। सो ससी पुनू जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे। वरी हिकु दफ़ो ॿीहर काउंट डाउन कंदासीं। शोभी भाई म्यूजिक। नो उठेंगी, आप उठेंगी और ये बैठ जाएंगी। घुत क्यों मारी मेरी बहन? सो लास्ट ब फाइनलिस्ट में तमाम भी अची चुका आहियो। आई काफी टाइम खां पोइ तव्हां खेॾी आहे, पोइ बि यू आर प्लेइंग वेरी वेल। मज़ो पियो कीअं पियो लॻे? कीअं पियो लॻे? ॾाढो सुठो लॻे। ईअं लॻे त ज़िंदा आहियां। ईअं लॻे थो ज़िंदा आहियो। चले जी तव्हां उहा बि ज़िंदा ई आहियो। तव्हांजी नेचर ज़िंदा आहे, जोली नेचर जूं आहिनि। सो वरी काउंट डाउन असां कंदासीं ऐं ॾिसूं था त अॼु विनर केरु आहे। रूबी अली आहे या असांजी भेण आहे। ससी पुनू जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे। ॾाढो खूबसूरत आहे ससी पुनू जी। ब्यूटीफुल नेम। ससी पुनू खूबसूरत नालो आहे। ओके, ऐं हिनखे सम्झी बि उहे सघनि था जंहिंजो पंहिंजो सोल खूबसूरत हुजे, जंहिंजो पंहिंजो रूह खूबसूरत हुजे। सो लेट्स बिगिन। 1 2 3 एंड द म्यूजिक। Oh my God! बहुत सारी तालियां रूबी अली जे लाइ। आई कांग्रेचुलेशंस, तव्हां विन करे चुका आहियो। ही केॾां वियो? इहो ई आहे डिनर सेट। चले जी ही असां ॾींदासीं रूबी अली खे, छो जो ही विन करे चुकियूं आहिनि। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां केॾां बि कयो। ही ससी पुनू जो डिनर सेट तव्हां खे ईंदो। जी तरफां ससी पुनू जो जेको चले जी बिल्कुल। इसको हटाएं जल्दी से, चेयर को हटाएं, चेयर को हटाएं जी। ओके, अदी अचो अचो। मां हेॾां अची वञा, बल्कि तव्हां हुन साइड न अची वञो। ही थियो तव्हांजो ससी पुनू जो डिनर सेट जेको तव्हां विन कयो आहे। तव्हांखे लख लख मुबारकूं, कॉन्ग्रेचुलेशंस।
आफ्टर अ लॉन्ग टाइम तव्हां म्यूज़िकल चेयर खेॾिया ऐं विनर थिया कीअं पियो लॻे? जेको डिनर सेट मूं खटियो आहे ही मां अदी खे ॾियां थी। चलें जी, बहुत सारी तालियां। छो जो अदी इलाही महिनत पे कई ऐं ज़ाहिर आहे हिननि जी कोशिशि हुई, मां त ईअं विच में चऊं पई आहियां ऐं हीउ हिननि जो ई हक़ु हुयो, हिननि ताईं पहुचणु घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि त मूंखे ॾाढो मज़ो पियो अचे, ॾाढो सुठो पियो लॻे। ईअं लॻे थो हिकु दफ़ो ॿीहर उहो ई स्कूल जा उहो डेज़ आहिनि, पंहिंजी दोस्तनि सां गॾु उहो चिल आउट आहे। छो जो हमेशह कोई हिकिड़ी हुई उहो शोर कंदी हुई या काउंटिंग कंदी हुई, उन खां पोइ असां जेको आहे इहो खेॾंदा हुआसीं। छो जो म्यूज़िक जो सिस्टम कोन हूंदो हुयो असांजे स्कूल में, टेबल जो इहो वॼाइण जो हूंदो हुयो। सो आई एम सो हैप्पी, ॾाढो सुठो लॻो। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई था इन्हनि जो हक़ु हुयो, पर हक़दारनि खे हक़ु ॾियण बि कंहिंजो कमु आहे। ऐं जीअं तव्हां हिकिड़े हक़दार खे हुननि जो हक़ु ॾिनो, त हिन ॻाल्हि ते मां चाहींदुमि ज़ोरदार ताड़ियूं थियनि रूबी जे लाइ। थैंक यू वेरी मच। ऐं हिते असांजो सची पुनू जो सेगमेंट पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते, ऐं लास्ट असांजा सेगमेंट बि ख़तमु थी विया। कुझु असां वटि गिफ्ट्स आहिनि जेके डिस्ट्रीब्यूट कंदासीं, गॾिजी करे डिस्ट्रीब्यूट कंदासीं। जी, जल्दी खणी ईंदा बॉडी सॉल कॉस्मेटिक्स जा। ख़बर अथव विराइण ॾाढी सुठी शइ आहे, उहा मोहबत हुजे, कुर्ब हुजे, प्यार हुजे, विराइण घुरिजे। पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके न विराइण घुरिजनि, जीअं त नफ़रत। नफ़रत न विराइण घुरिजनि। ही नफ़रत जो जेको आहे न विराइण वारो अलाए केरु आहे, कीअं नफ़रत जनम वरिती। ओके अदा अची विया गिफ्ट। हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल, ही मां डिस्ट्रीब्यूट कंदुमि, ही तव्हां डिस्ट्रीब्यूट कंदा। बॉडी सॉल कॉस्मेटिक्स जा असां वटि आहिनि जल्दबाज़ी करे फुरंदा त कोन जी, हिननि खे चइजो अटैक न कनि। हाँ चले, ही वॾनि जा गिफ्ट्स आहिनि त वॾनि खे ॾींदासीं, ठीकु आहे? वॾनि जी साइड ते वञां। ओके, पोइ मूंखे सुठो न लॻंदो आहे न। सही आहे सही आहे सही आहे, ठीकु आहे। अचो अचो, तव्हां हिन साइड न अची वञो, मां हेॾां थो अची वञा। ही बॉडी सॉल कॉस्मेटिक्स जा असां वटि ही गिफ्ट्स आहिनि। बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, ही भाउ जेको पोइ वेठो आहे दा, ही तव्हांजे लाइ बॉडी सॉल कॉस्मेटिक्स। हेॾां बि असांजा भाउर वेठा आहिनि। ओॾा अति रूबी खे माइक बि ॾींदा ताकि हू छॾे जी बॉडी सॉल। ही तव्हांजे लाइ मुंहिंजा भाउ। ओके जी, जल्दी 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 जल्दी। ही क्यूएनएन फ्लेवर सां गॾु आहे ऐं फार्स इंटरनेशनल जा गिफ्ट बि सां गॾु आहिनि। फार्स इंटरनेशनल, ही जेको भाउ वेठो आहे अदा तव्हांजे लाइ ही फार्स इंटरनेशनल जो गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो। ही बेबी गिफ्ट बॉक्स। ओके, क्यूट सा बच्चा। ऐं ही क्यूएनएन फ्लेवर्स जो गिफ्ट, क्यूएनएन फ्लेवर्स। तव्हां पाण असांजा गिफ्ट आयो, असां सभु कुझु ॾियण चाहियूं था। जेके बि ऑफिस में आहिनि। अच्छा, बाक़ी बि खणी अचो जी। मुंहिंजे साथ जेतिरा बि गिफ्ट्स आहिनि ॾियण चाहियूं था, एॾा प्यारा प्यारा चेहरा आहिनि जी। हुनखे ॾींदो, हुनखे कोने में जी। खुटी पवंदो आहे, माण्हू खुटी पवंदो आहे न। हाणे ॿुधायो मूंखे। मां चवां पई त एतिरा ख़ूबसूरत चेहरा आहिनि, एतिरा भला माण्हू आहिनि, दिलि चए थी जेतिरो बि ऑफिस में आहे सभु कुझु ॾेई छॾिजे, पर छा कजे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ॾिसो न, KTN हमेशह जेको आहे त हिननि जे लाइ ख़ुशियूं ई खणी ईंदो आहे। जेके बि असांजा पार्टिसिपेंट्स ईंदा आहिनि, असां कोशिशि कंदा आहियूं त कोई ख़ाली हथे न वञे, पर जेको बि ईंदो आहे एटलीस्ट हिते इंजॉय करे वेंदो आहे, गेम्स खेॾी इंजॉय करे वेंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजे पंहिंजे घर में आहियो ऐं तव्हां माण्हुनि खे इंटरटेन कंदा आहियो, खिलाईंदा आहियो। कुझु देरि जे लाइ सही माण्हुनि जे चेहरे ते मुर्क ईंदी आहे। ऐं या किथे न किथे तव्हांजी उस्तादी मिलियल आहे, मां त चवंदो। न उस्तादी न आहे, तव्हां माशाल्लाह पाण इलाही टैलेंटेड आहियो, इलाही टैलेंटेड। मुंहिंजा मोस्ट फेवरेट आहिनि द ज़ुएब। थैंक यू। मूंखे यादि आहे पहिरें ॾींहुं जॾहिं फस्ट टाइम मां हिननि खे ॾिठो हुयो, तॾहिं मूं चयो वाओ ही छा त टैलेंटेड छोकिरो आहे। ऐं हुन ॾींहुं ऐं असां कॉफी विद रूबी अली में फर्स्ट टाइम मिलिया हुआसीं, जिथे मां एज़ अ गेस्ट मैसेज कयो हुयो फेसबुक ते। मां पाण हिननि जो सॉन्ग ॾिठो हुयो कशिश KTN ते, कशिश ते बल्कि, ऐं ॾिसी करे मूं पाण हिननि सां राब्तो कयो। ऐं मां इहो बि चवंदुमि त उहे घटि आर्टिस्ट हूंदा आहिनि जेके के नए माण्हू खे अप्रिशिएट कंदा आहिनि, हुनजे कम खे अप्रिशिएट कंदा आहिनि। त हिननि मूंखे अप्रिशिएट कयो, हालांकि मां न हुयो, मुंहिंजो को तालुक़ु मीडिया सां न हुयो। ऐं उहा शइ हमेशह तव्हांखे यादि रहंदी आहे त उहे कहिड़ा कहिड़ा माण्हू हुआ जंहिं तव्हांखे सपोर्ट कयो, जंहिं तव्हांखे अप्रिशिएट कयो। न द टैलेंट खे ॾिसी करे इग्नोर करणु सभु, इहो सभ खां वॾो गुनाह आहे। मतिलबु मां तव्हांखे मैसेज न कयां हा, तव्हांखे हिते घुरायां न हा, त सम्झो ही नाइंसाफ़ी हुई। ही हिननि माण्हुनि सां बि नाइंसाफ़ी हुई जेके TV ॾिसनि था, जेके टैलेंट ॾिसणु चाहिनि था, जेको तव्हांजा नवां नवां सॉन्ग्स प्रोजेक्ट्स इहे सभु ॾिसणु चाहिनि था। ही माना उन्हनि सां गॾु धोखो हुजे हा। मां ॾिठो ही मुंहिंजे मथां फ़र्ज़ु थी पियो त मां ज़ुएब चांडियो खे हिते KTN घुरायां ऐं हिकिड़े ॾींहुं हू होज मालो करे। ओके, जेसि ताईं अहिड़ा आर्टिस्ट ज़िंदा आहिनि त नओं टैलेंट बि ज़िंदा आहे। इन सां गॾो गॾु असांजो शो बि पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। अॼु असांजो किसान डे स्पेशल ट्रांसमिशन हुई, जंहिंमें असां पंहिंजे हारी भाउरनि खे ख़राज तहसीन पेश करे रहिया हुआसीं। असां
गुनगुनायोसीं, कुछ गाना गायासीं, असां केक कट कयोसीं। त अॼु जो ॾींहुं जेको आहे त असां उन्हनि जे नाव कयोसीं। हाणे वेंदे वेंदे छा चवणु चाहींदा, छो जो अॼु तव्हां अल्लाह हाफ़िज़ कंदा, मां कोन्ह कंदुमि, अल्लाह हाफ़िज़ तव्हां कंदा। मां अल्लाह हाफ़िज़ कंदा? हा। अदा ही त सॼी ज़िम्मेवारी मूं ते तव्हां विझी छॾी आहे हिकु भेण ते पंहिंजी ते। मां छा चवणु चाहींदसि, मां ईअं चवंदसि ईअं खिलंदा रहो, मुस्कुराईंदा रहो ऐं ॾिसंदा रहो KTN ते ज़बरदस्त प्रोग्राम हो जमालो ऐं उन खां पोइ यादगिरियूं बि। सो वेरी सून तव्हांजे साम्हूं यादगिरियुनि जा कुझु एपिसोड्स ईंदा ऐं हिकिड़े डिफरेंट तरीक़े सां ॿीहर असां यादगिरियूं खे वठी ईंदासीं। ऐं हो जमालो त अदा ज़बरदस्त प्रोग्राम। ऐं मां चवंदुमि त हो जमालो ऐं यादगिरियूं खां बिना KTN बि अधूरो आहे। हा, हिकु ॿ आहिनि न चवंदा पिलर आहिनि मेन मज़बूत। ऐं चवंदा आहिनि ॿ त 12, ॿ मिली 12 थी वेंदा आहिनि। ऐं असां तव्हांजे साम्हूं 12 बीठा आहियूं ऐं 12 तव्हां हाणे इजाज़त वठंदा, अल्लाह हाफ़िज़ चवंदा, वरी सुभाणे तव्हां सां मिलंदासीं सेम टाइमिंग। अदी तव्हां बि चओ रजिस्ट्रेशन कराए छॾनि अगरि अचणो अथव। रजिस्ट्रेशन कराए छॾींदा कयो, कॉल कंदा रहंदा कयो। जेके रजिस्ट्रेशन नंबर ते ॾिनल आहे स्क्रीन ते हली रहियो हूंदो, उते तव्हां कॉल कंदा कयो, मैसेज कंदा कयो ऐं पंहिंजी रजिस्ट्रेशन कराईंदा कयो, जीअं तव्हां वधि खां वधि इन प्रोग्राम में तव्हां हिसो वठी सघो ऐं अची सघो, एंटरटेन थी सघो। सो प्रोग्राम जो नालो छा आहे? हो जमालो। जमालो